पीटीआई अॻवान सिंध असेंबली में अॻूणो अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख गिरफ़्तार थी वियो आहे। कराची पुलिस हलीम आदिल शेख खे सिंध हाई कोर्ट ॿाहिरां हिरासत में वठी छॾियो ऐं खेसि मोबाइल में विहारे पाण सां गॾु खणी वई। हलीम आदिल शेख खे 9 मई जे वाक़िअनि में मुलवस हुजण जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। यादि रहे त हलीम आदिल शेख तहरीक इंसाफ़ सिंध जो सदर आहे ऐं सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हो। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। पीटीआई अॻवान सिंध असेंबली में अॻूणो अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख गिरफ़्तार थी वियो आहे। कराची पुलिस हलीम आदिल शेख खे सिंध हाई कोर्ट ॿाहिरां हिरासत में वठी छॾियो ऐं खेसि मोबाइल में विहारे पाण सां गॾु खणी वई। हलीम आदिल शेख खे 9 मई जे वाक़िअनि में मुलवस हुजण जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। यादि रहे त हलीम आदिल शेख तहरीक इंसाफ़ सिंध जो सदर आहे ऐं सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल पीटीआई सिंध जो सदर हलीम आदिल शेख के जेको आहे सिंध हाई कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस ऐं खेसि मोबाइल में विहारे पाण सां गॾु वठी विया आहिनि। हलीम आदिल शेख जेको आहे 9 मई जे वाक़िअनि में मुलवस हुजण जे केस में गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे हलीम आदिल शेख तहरीक इंसाफ़ सिंध जो सदर ऐं अपोजिशन लीडर बि रहियो आहे। हलीम आदिल शेख जेको आहे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त पेशावर हाई कोर्ट खे हिफ़ाज़ती ज़मानत बि ॾिनी आहे। हैदराबाद दहशतगर्दी दल ख़ुसूसी जेको आहे नाक़ाबिले वारनि जारी कया हुया। सिंध हाई कोर्ट अॼु जीअं ई हू जेको आहे ज़मानत लाइ पहुतो त पुलिस पारां जेको आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं जेको आहे पुलिस मुख़्तलिफ़ जेके हंधि आहे उन ते मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त हलीम आदिल शेख 9 मई जे मुख़्तलिफ़ जेके वाक़िआत उन्हनि केसनि में पिणु घुर्बल आहे। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। पीटीआई अॻवान ऐं सिंध असेंबली में अॻूणो अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख गिरफ़्तार थी वियो आहे। कराची पुलिस हलीम आदिल शेख खे सिंध हाई कोर्ट ॿाहिरां हिरासत में वठी छॾियो ऐं खेसि मोबाइल में विहारे पाण सां गॾु खणी वई। हलीम आदिल शेख खे 9 मई जे वाक़िअनि में मुलवस हुजण जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे।